इहो पत्थर बेगारींदो थव सचो सतराम। इहो कंकर न संदो थव सचो सतराम। अर्थ, परम पिता परमेश्वर पंहिंजे प्यारनि जो थोरो दुख बि बर्दाश्त न कंदो आहे ऐं उन खे सताईंदड़ केतिरा बि ताक़तवर छो न हुजनि ख़त्म करे छॾींदो आहे। मक़सद दुनी साहिब जे हिन पद में सम्झायो वियो आहे त जेको बि पाण खे मालिक जे चरणनि में अर्पण करे थो उन्हनि जे लाइ पाण पतोड़े थो, याने उन प्रभु जा अहकामात बजा आणे थो। अगरि उन प्रभु सतगुरु जे प्यारे खे को सताए थो त ईश्वर जी रहमत खे उन जो एहसास थिए थो ऐं उन दुष्ट बुद्धि जो नाश करे थी छॾे। छो न अहिड़ी केतिरी बि शक्ति हथ छो न कई हुजे, प्रभु पंहिंजे प्यारनि जो रती मात्र बि दुख बर्दाश्त न करे सघंदो आहे। बाबा हरदास राम साहिब जॾहिं पूजनीय वॾनि डेरी साहिबनि रड़की साहिब ते अकेला रातियुनि जो रातियूं जागी पंहिंजे रहबर खे रिझाईंदा हुआ। हर इंसान ज़ात या पखी पशु में ईश्वरी जोत समझी बेलोस खिदमत कंदा हुआ। सच्चे सतगुरु जे दर जी हर शेवा खे, हर इंसान खे जेको पूजनीय वॾी डेवरिन साहिबनि ते दर्शन करण लाइ ईंदा हुआ त वॾे प्रेम ऐं प्यार सां भाईंदा हुआ। हिकु दफ़े दरकी जो प्रेमी पूजनीय वॾी डेवरिन साहिबनि जो दर्शन करण लाइ आयो त हिकु जंग में तमामु घणी तकलीफ़ हुई, हलण में तकलीफ़ हुई। ॿिए माण्हू जे सहारे सां सचे संतनि जी समाधियुनि ते चरण वंदना करे पंहिंजे दुख जी तकलीफ़ लाइ ॿाॾाईंदो रहियो ऐं रोईंदो रहियो। जॾहिं बाबा जन हुन प्रेमी खे रोईंदो ऐं ॿाॾाईंदो ॾिठो त चयऊं त कहिड़ी तकलीफ़ आहे जो संतनि जे दर ते रोई थो। तॾहिं प्रेमी पेरनि ते किरी पियो ऐं चयईं त साईं, मूंखे हिन टंग में नासूर थी पियो आहे। डॉक्टर चवे थो त ऑपरेशन थींदो ऐं ही टंग जो हेठियों हिसो कटियो वेंदो। जंहिं लाइ रोई रहियो आहियां, अव्हां कृपा जा सागर आहियो, महिर करियो। तॾहिं बाबा जन फरमायो त पूजनीय डेरी साहिबनि जे फर्श ते ॿुहारी पाए, जेका ॿुहारी खां पोइ धूड़ मिले उहा धूड़ हिन टंग खे लॻाए ऐं ही जेका निम जा वण बीठल आहिनि उन ई मां 7 पन पटे सुबुह जो नेराने खाई छॾ, मालिक रहमत कंदो। तॾहिं प्रेमी पूरन विश्वास रखी ॿुहारी वारी धूड़ ऐं निम जा पन खणी रोज़ानो नेम सां लॻाईंदो ऐं पन खाईंदो रहियो। सभु घर जा भाती ऐं मिट माइट सम्झाइण लॻा त नासूर बि कॾहिं बग़ैर कंहिं इलाज जे ख़त्म थियो आहे। हुन प्रेमी जो विश्वास पको हो, पर घर जे भातियुनि जी मजबूर करण ते वरी डॉक्टर खे ॾेखारण लाइ वठी विया। जंहिं ते डॉक्टर बेहद गुस्सो कयो ऐं चयईं त जेकॾहिं अञा वधीक ॾींहं पिया त ही सारी टंग कटणी पवंदी। बहितर आहे त हींअर ऑपरेशन करायो। पर जंहिंजो सचो व्यसा पंहिंजे सतगुरु ते हूंदो आहे सो त सिर जी बाज़ी लॻाए बि पंहिंजे रहबर जो हुकुम ईश्वरी हुकुम करे सम्झंदा आहिनि। तॾहिं प्रेमी चयो त जॾहिं बाबा जन चयो आहे त ठीकु थी वेंदो, तॾहिं डॉक्टर चयो त इहो कहिड़ो तुंहिंजो बाबा आहे जेको हिन नासूर खे ख़त्म करे सघे थो। तॾहिं प्रेमी डॉक्टर खे चयो त मुंहिंजो बाबा जेको सचे सतराम जी नगरी में अमर शहीद जी अमर धरती पूजनीय वॾी डेवरिन साहिबनि ते रड़की साहिब में रहंदो आहे, जंहिं दर मौलनि खे बि ज़िंदा कयो आहे, उन लाइ ही ज़ख़्म त का बि ॻाल्हि न आहे। बराबरि 7 ॾींहं अंदरि नासूर ख़त्म थी वियो। वरी डॉक्टर खे ॾेखारण वियो, जंहिं ताजुब खाई चयो त ही अणथिणी ॻाल्हि हुई, पर हाणे
उन ई दरवेश जो मूंखे दीदार कराए। डॉक्टर ऐं प्रेमी गॾिजी बाबाजन वटि पहुता। बाबाजन डॉक्टर खे खिली चयो त ही सभु उन ई डेवरी वारे दातार जी अपार कृपा आहे, जंहिं दुखियनि दुख कटे सुख ॾिनो आहे, पर पंहिंजे शेवक जी लाज रखण लाइ पाण ईश्वर रूप थी सभु दुख नास करे पाण सां मिलाइनि था। उन ई मां असांखे उहा ॼाण मिले थी त प्रभु पंहिंजा कम पाण कंदो आहे, सिर्फ़ु अटल विश्वास ऐं सहन शक्ति हुजे ऐं पाण खे कुझु न सम्झी हर चङाई उन ई ईश्वर या गुरुदेव खे अर्पण कजे। इहो बाग वेही ठाहींदो अथव सचो सतराम, सचो सतराम चओ सचो सतराम। अर्थ, जेको बि प्रभु जो सिमरन करे थो ऐं उन ई घटघट जे वासे खे ध्याए थो, प्रभु सतगुरु मार्फत उन ई जी तक़दीर जूं रेखाऊं बदिलाए सभु कम सिद्ध करे थो। मक़सद धुनी साहिब जे हिन पद में असांखे सम्झायो वियो आहे त प्यारा हर वक़्तु उन ई सच जो सिमरन कंदा रहो, उन ई खां आशीर्वाद वठंदा रहो ऐं पोइ तव्हांजा सभु कारज रास थी वेंदा ऐं का परेशानी वेझो न ईंदी ऐं पंहिंजे प्रभु खे पाईंदा। सचो सतगुरु तव्हां सां हिन जहान या अॻिते सदाई गॾु हूंदो ऐं तव्हां जूं मुश्किलातूं कटे सुख ॾींदो। मिसाल, घोटकी जो भाई आयलमल जेको ग़रीब माण्हू हो, सिर्फ़ु कुझु ज़मीन जो टुकड़ो होसि, तंहिं वीचार कयो त उन ई ज़मीन ते खूह हणाए आबादी करे बाक़ी जीवन सुखियो गुज़ारिया। घर में रखियल सिर्फ़ु हिकु चांदी जी हसी जेका उन ई जी सॼो सरमायो हुई, ॻाराए खूह जो कमु शुरू कयईं। जीअं खोटाई शुरू थी, मिटी कची हुजण कारण हेठि अची पवे ऐं सॼो खोटियल कमु ख़तमु थी वञे। केतिरनि कारीगरनि कोशिशि कई, पर आख़िर सभु जवाबु ॾेई हलिया विया त हिन ज़मीन में खूह कॾहिं बि न लॻंदो। तॾहिं भाई आयलमल भाई चांदूराम साहिब जे दरबार में रहंदड़ पंडित वटि वियो, जंहिं ॿुधायोसि त भाई आयलमल, तुंहिंजी ज़मीन कची न आहे पर क़िस्मत कची आहे। पासे वारी ज़मीन में चौधारी खूह आहिनि, बाक़ी तुंहिंजी ज़मीन खे छा थियो? हक़ीक़त में तुंहिंजी ज़िंदगी में सुख लिखियल न आहे। तूं अॻे जन्म में केतिरा पाप कया आहिनि, उन्हनि जी सज़ा भोगे रहियो आहीं ऐं अॻिते अञा पंधु ॾुखियो आहे। पुछण ते चयाईं त तुंहिंजियूं लकीरूं याने क़िस्मत बदिलाइण ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। चङी पहुच वारो संत बि तोखे खणी न सघंदो ऐं घणे ज़ोर करण ते वरी वरी पोथियूं पटियाईं ऐं आख़िर में चयाईं त तुंहिंजो बार सिर्फ़ु सचो सतराम दास साहिबु खणी सघे थो। अगरि उहो राज़ी थिए त ॿी ॻाल्हि आहे, न त हमेशह ॾुखनि में गुज़ारींदे। ॿी का बि वाट न अथई। उन ई वक़्तु खां भाई आयलमल सचे सतगुरु जो सिमरन करणु लॻो त मालिक, मां तुंहिंजी शरण आहियां। मुश्किल सां राति गुज़ारियईं। सुबुह जो सवेर गाॾी जो इंतज़ारु करणु लॻो त रिड़की साहिबु वञी पंहिंजे राणल खे रिझायां। सुबुह जो स्टेशन ते आयो, 3rd क्लास जी टिकट वठी प्लेटफार्म ते आयो त ॿिया शहरवासी गॾियसि, जिन ॿुधायोसि त सचा सतगुरु इन ई ट्रेन में हितां गुज़रंदा। असां सभु दर्शन लाइ आया आहियूं। पोइ त दिल ई दिल में मालिक खे मनाइण लॻो। गाॾी आई, वञी सिधो साईं जन जे चरणनि ते किरियो। सचे सतगुरु साहिबु भाई आयलमल खे खणी गले सां लॻायो ऐं पताशनि जो प्रसाद ॾींदे फरमायईं त वञी इहो खूह में विझ त मालिक महिर कंदो। उन ई ईअं ई कयो। जीअं ई खोटाई शुरू थी, ईअं ॾिसिजी रहियो हो त ॼण खूह अॻ में ई ॼण खोटे रखियो आहे। जेको कमु 5 ॾींहंनि में थियणो हो,
सो शाम ताईं पूरो थी वियो। सभु संतनि जा गुण ॻाइण लॻा त ॿियनि जी खोटे कर्मनि जो बार पाण ते था खणनि। को केतिरो बि पापी खणी छो न हुजे, पर हुननि जी नज़रनि में सभु बराबरि आहिनि। उन ई मां असांखे सम्झणु घुरिजे त हमेशह उन ई सचे जो ध्यानु धरियूं ऐं हिन जनम में सुख पायूं ऐं अॻिते बि राह रोशन करियूं।